ठठोमा सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर जावेद मेमण मूजिब म्यूनसिपल कमेटी ठठो के मुलाज़िमन पारां जायज़ मुतालबनि ते मञता लाइ लगल एहतियाती धरणे ऐं बुख हड़ताल के 10 ॾींहं गुज़री वियो, पर बुख हड़ताल ऐं धरणे ते वेठल ग़रीब मुलाज़िमनि जी दांह ते को बि अमल न थियो। उन मौक़े ते ठठे मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर जावेद मेमण सां ॻाल्हाईंदे म्यूनसिपल कमेटी जे मुलाज़िमनि सैद इनायत शाह, हनीफ़ लासी ऐं ॿियनि जो चवणो हो त असांजा जायज़ मुतालबा हल करे मुलाज़िमनि खे माली परेशानियुनि ऐं संदन बचनि खे फाकिया कशी खां बचायो वञे। मुलाज़िमनि मुतालबनि जे मञता लाइ सख़्त नारेबाज़ी पिणु कई। ठट्टे जे म्यूनसिपल मुलाज़िमनि जा मसला, ठट्टे जे म्यूनसिपल मुलाज़िमनि जा मसला, रिटायर मुलाज़िमनि जा मसला, रिटायर मुलाज़िमनि जा मसला जारी रहंदी। ठट्टे जे म्यूनसिपल मुलाज़िमनि जा मसला, अॼु ठट्टे जे म्यूनसिपल मुलाज़िमनि जो 10 ॾींहं एहतिजाज कया आहे, अञा ताईं मसइलनि जो हल न निकितो आहे। असांजे नुमाइंदड़ साहबनि खे अपील था करियूं त बिराए महिरबानी जेको असांजो जाइज़ मसइलो आहे, असांजे रिटायर मुलाज़िमनि जा मसइला फौरन हल कया।